शुरुआत में अवां ख़बर शेयर कंदासीं त इमरान ख़ान की गिरफ़्तारी इस्लामाबाद ऐं लाहौर पुलिस लाइ चैलेंज बणियल आहे। लाहौर के जमा पार्क में छिकताण बि बरक़रार आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे अपडेट कयूं त कारकुननि ऐं पुलिस विच में गुज़िरियल ॾींहं खां चक्रियूं जारी आहिनि। पुलिस जमा पार्क के घेरो बरक़रार रखी छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं त हिन वक़्तु छिकताण जहिड़ी सूरताल आहे। कसूर, गुजरांवाला ऐं शेखुपुरा मां पुलिस जा ताज़ा अटाला जमा पार्क पहुची विया आहिनि। इन हवाले से वधीक तफ़सीलन लाइ असां लाइन ते मौजूद आहे लाहौर मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर खुदा बख्श हुजण। जी खुदा बख्श, इन वक्त की था ॾिसो सूरताल खे? जी पुलिस तरफा इमरान खान के गिरफ्तार करण लाइ जेको कल्ह खां जेको सूरत हाल आहे उहा अॼु हिन वक़्त ताईं जीअं जे तीअं बरक़रार आहे। हिक पासे जेको आहे सो पुलिस जेको आहे सो जा ताज़ा दस्ता जेके लाहौर पुलिस ऐं उन सां गॾु मुल्क जेका रीजन आहिनि गुजरांवाला शेखुपुरा कसूर मां जेको आहे सो पुलिस जा वधीक दस्ता जेके आहे सो ऐं पाकिस्तान रेंजर्स जेको आहे सो सां गॾिजी करे हिन वक़्तु जमान पार्क जे चारई पासा बीठा आहिनि ऐं कोशिश करे रहिया आहिनि त कंहिं तरीक़े सां कारकुननि खे मुंतशिर करे जेको आहे इमरान खान जी गिरफ़्तारी खे यकीनी बनायो वञे। ॿिए पासे कारकुन जेके कल्ह राति जो हिकु दफ़ो ॿीहर गॾु थी जेको आहे जमान पार्क में जेको आहे सो मौजूदु थिया ऐं जेको आहे हुननि जमान पार्क में जेको आहे सो कठे थी करे हिकु मज़ाहमत वारो अमल शुरू कयो, उहो हिन वक़्तु ताईं जारी आहे। हिन वक़्तु जमान पार्क जे अंदरि कारकुननि जी हिकु वॾी तादाद मौजूदु आहे जेका जमान पार्क जे अंदरि पुलिस खे वञणु नथी ॾिए। जॾहिं त पुलिस जेको आहे सो शेलिंग शुरू कंदे जेको आहे हिन वक़्तु जमान पार्क जे मेन दरवाज़नि ताईं पहुची चुकी आहे। ॿिए पासे जेको आहे सो पीटीआई तरफ़ां लाहौर हाईकोर्ट ऐं इस्लामाबाद हाईकोर्ट सां राब्तो कयो वियो आहे ऐं गुज़ारिश कई वई आहे त जेको आहे सो इंसानी जानुनि जो मसइलो आहे, अदालत को ऑर्डर ॾिए त पुलिस जेको आहे हिन गिरफ़्तारीअ खे रोके। इन हवाले सां पीटीआई चेयरमैन जो मौक़िफ़ इहो आयो आहे त हुन जो चवणु आहे त हुन हिकु श्योरिटी बाउंड भरे जेको आहे सो ॾिनो आहे, जंहिंमें हुन इहो चयो आहे त उहो 18 तारीख़ जेको आहे हाज़िरी ते पेश थींदो। उन बावजूद जेको आहे सो पुलिस हुन श्योरिटी बाउंड खे क़बूल करण लाइ तयारु न आहे। जॾहिं त वॾी महिरबानी अपडेट करण लाइ खुदा बख्श हुजण। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾी त इमरान खान जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। छिकताण वारी सूरताल आहे। हिन वक़्तु जमा पार्क ॿाहिरां पुलिस बि मौजूदु आहे त कारकुन बि मौजूदु आहिनि। पुलिस मथां पथराव कयो वियो आहे।